गरीबन के ईद कराईंदा आहियूं। ऐलान करणो हो जीअं त सिंध में करंदड़ इशू हींअर असांजो जेको सिंध दरिया आहे, पाणी असांजो जियापो आहे, इन ते खाड़ो लॻी रहियो आहे, नाजाइज़ी सिंध सां थी रही आहे। इन जे करे हिन ई रमज़ान जे जहिड़े महीने में कोई एहतजाज थिया 14 मार्च ते ग़रीब एहतजाजनि जो कालो उलमा कराम ॾेई छॾियो आहिनि। 4 अप्रैल ते जेके पंहिंजो खुलो ठहियल आहिनि सिंध दरिया ते, उते वॾा धरणा लॻंदा। जेके सिंध जूं पार्टियूं आहिनि सभु मैदान में निकितल आहिनि। जमीयत उलमा इस्लाम मैदान में निकितल आहे। सो इन जे लाइ अलाह साईं खां दुआ घुरणी आहे ऐं इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ ॿुधाइणो आहे। पाणी असांजो जियापो आहे, सॼी सिंध जेका असां सुकी थींदी। इन जे करे ईद नमाज़ खां पोइ जेको खुतबे खां पोइ थोरी देरि जे लाइ ॿाहिरि असां एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं 4 अप्रैल ते वॾा धरणा लॻंदा।